अस्सलामुअलैकुम दोस्तों, एक्सेल विद ससराज में अवां सभिनी खे दिल जी गहराइनि सां भलीकार। गुज़िरियल एपिसोड में असां वर्कशीट बाबति सिखियो। अॼु असीं एक्सेल जो हिकु तमामु अहम हिसो सिखण वारा आहियूं, यानी रो छा खे चइबो आहे, हुनखे गहराईअ सां सम्झण खां पहिरियों अगरि तव्हां असांजी चैनल एक्सेल विद ससराज खे सब्सक्राइब नाहे कयो त असांजी चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾोगॾु बेल आइकन खे दॿायो त असांजी हर वीडियो जी नोटिफिकेशन अव्हां ताईं पहुची सघे। अचूं था बाबा पंहिंजी टॉपिक ते। अॼु जी असांजी टॉपिक आहे रो। सवाल आहे रो छा खे चइबो आहे। हाणे सभ खां पहिरियों असां एक्सेल खे ओपन कंदासीं। तव्हां विंडो खे होल्ड करे आर खे प्रेस कंदव, रन बॉक्स खोले ईंदो। हिते तव्हांखे सिंपली टाइप करिणो आहे EXCEL एक्सेल टाइप करे हुन खां पोइ तव्हां एंटर कंदव। हाँ, एक्सेल जे अंदर अची वेंदो। ओके आहे। हाणे बाबा हिनखे थोरो ज़ूम कंदासीं। हिते तव्हां स्टेटस बार में हिते ऑप्शन मिलंदो प्लस जो, प्लस कंदव त तव्हांजी इहा स्क्रीन ज़ूम थींदी, माइनस कंदव त डिक्रीज़ थींदी। ओके आहे बाबा, एतिरी ॻाल्हि सम्झ में अची वई। दोस्तों, जॾहिं तव्हां एक्सेल खोलींदा त तव्हांखे नंढा नंढा खाना नज़र ईंदा। यानी एक्सेल जॾहिं तव्हां खोलींदव त तव्हांखे ही नंढा नंढा खाना नज़र ईंदा। हे खाना नज़र अचंदा न, हिननि खाननि खे चइबो आहे सेल्स। छा न, सेल्स। हे जेके बि खाना तव्हांखे नज़र था अचनि न, हिननि खे सेल्स चइबो आहे। उहे सेल जेके आहिनि न, उहे रो ऐं कॉलम सां मिली करे ठहंदा। कीअं ॾिसो हाणे, हीअ असांजी हे जेके तव्हांखे भरिसां 1 2 3 4 5 6 7 हे जेके नंबर नज़र था अचनि, इहे असांजूं रोज़। हे नंबर 1 रो आहे, 2 रो आहे, 3 रो आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7। इहे असांजी रोज़। ओके आहे। हाणे स्क्रीन ते थोरो ध्यानु ॾियो। जेकॾहिं तव्हां पहिरीं कतार में हेडिंग था लिखो, यानी हीअ तव्हांजी पहिरीं कतार आहे, हिन में छा था लिखो, हिन में हेडिंग था लिखो, यानी नेम। नेम लिखी करे वरी ने भरिसां वारे खाने में तव्हां लिखो था एज। वरी ने भरिसां वारे खाने में लिखो था तव्हां सिटी। वरी ने भरिसां वारे खाने में तव्हां लिखो था मार्क्स। हाणे तव्हां हिकिड़ी नोट कंदव ॻाल्हि त असां हे जेको बि लिखियो आहे, नेम लिखियो आहे, एज लिखियो आहे, सिटी लिखियो आहे, मार्क्स लिखियो आहे, इहो असां हिकिड़ी रो में लिखियो आहे। यानी हीअ असांजी सॼी हिकिड़ी रो आहे। हिनखे मां हाईलाइट थो कयां। हीअ असांजी सॼी हिकिड़ी रो आहे। छा आहे? हिकिड़ी रो। अगरि ॿी रो में तव्हां लिखो अली, अरिड़हं, खैरपुर ऐं हुन खां लिखो 85। हाणे अली, अरिड़हं, खैरपुर, 85 जेको तव्हां लिखियो आहे न, इहो तव्हां सेकंड रो में लिखियो आहे। हिते ॾिसो सेकंड रो। हिन में तव्हां छा लिखियो आहे? अली, अरिड़हं, खैरपुर, 85। यानी अली जेको छोकिरो, छोकिरे जो नालो आहे, एज यानी 11 साल उमिरि आहे, सिटी यानी खैरपुर, मार्क्स यानी 85। हे असां फर्स्ट रो में लिखियो आहे, हे असां सेकंड रो में। ईअं ई अगरि तव्हां ॿियनि शागिर्दनि जा नाला लिखंदव त उहे तव्हांजा रोज़ में लिखजंदा वेंदा। जेके शागिर्दनि जा नाला तव्हां लिखणु चाहींदो उहे तव्हांजा रो में लिखजंदा। सही आहे। त हे ॿ रो थी विया। साॻी तरह हर नई कतार हिकु नई रो हूंदी। रो छो इस्तेमालु थींदी आहे? आमतौर हर हिकु रो हिकु अलॻि रिकॉर्ड महफ़ूज़ कंदी आहे। कीअं? यानी हे रो 1 आहे, इन हिकिड़ो रिकॉर्ड महफ़ूज़ कयो। रो 2 आहे, इन ॿियो रिकॉर्ड महफ़ूज़ कयो। ईअं 3 रो, 4 रो, 5 रो, हर जेकी रो हूंदी उहा अलॻि अलॻि रिकॉर्ड महफ़ूज़ कंदी। अहिड़ी तरह सवे या हज़ारे माण्हुनि जो रिकॉर्ड आसानीअ सां महफ़ूज़ करे सघिजे थो। यादि रखण लाइ आसान ट्रिक इहा आहे त रो हमेशह नंबरनि सां सुञाता। हाणे रो जेके आहिनि न, हे 1 2 3 4 5 6, इहे जेके आहिनि न, इहे रोज़। कॾहिं कॾहिं तव्हांखे ख़बर न पए त कॉलम ऐं रो में फ़र्क़ु छा आहे, त सभ खां पहिरियों तव्हां ॾिसो त नंबरिंग कहिड़े पार्ट, नंबरिंग कहिड़ी साइड ते आहे। 1 2 3 4 5। रो जेका आहे उहा हमेशह नंबर खां शुरू थींदी।
यानी 1 2 3 जेके बि आहिनि न इहे रोज़ आहिनि। ओके आहे। जेकॾहिं तव्हां हीअ ॻाल्हि यादि रखो त कालम ऐं रो में कॾहिं बि तव्हांखे ॾुखाई न थींदी त रो छा आहे ऐं कालम छा आहे। ओके आहे बाबा। जेकॾहिं अॼु जी वीडियो पसंदि आई हुजे त लाइक करियो, शेयर कयो ऐं एक्सेल विद ससराज चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। ईंदड़ एपिसोड में असीं सिखंदासीं त कालम छा आहे। तेसिताईं लाइ अल्लाह हाफ़िज़, वरी मिलंदासीं नई वीडियो में।